तव्हां शाइर भी आहियो, तव्हां पंहिंजी शाइरी केतिरी लिखी ऐं उन मां को यादगार को शेर में को गज़ल को नज़म? मूं शाइरी कई, शाइरी ते तजुर्बो करे ॾिठुमि। सही। तजुर्बाती मरहले में कुझु शाइरी कयमि, पर पोइ शाइर लाइ वांदकाई हुजे जो उन ते सोचे ऐं नवां ख़्याल उन जे ज़हन में अचनि ऐं उन ते शाइरी करे। सही। सो मूंखे एतिरो टाइम कोन हो। अवामी तहरीक में जॾहिं वेंदो उनजो कमु करण में जी, तॾहिं उते कामरेड चवंदा, अड़े यार तूं हे औलान सगोरनि जो कंदरियूं खाईंदो, मौलूद ॻाईंदो, उते मट करे क़ौमी कमु कर, इहो पासो छॾ। सही। वरी जॾहिं मौलूदनि में ईंदो हुउसि, ॿेली रसूल बि था माइन जा धण गॾु ऐं उन्हनि सां पियो हले, मां शरीयत जे ख़िलाफ़ सॼो कमु पियो थिए ऐं तूं माण्हू मौलूदी माण्हू वरी एॾां छो थो वञे, छॾ बाबा हिन धंधे खे, माठ करे मौलूद पढ़। सही। त मूं लाइ इहे ॿई पासा जेके हुआ न मुतज़ाद हुआ। सही। ऐं पर उन ई हूंदे बि मूं पंहिंजे ॿिन्ही पासनि सां निभायो आहे। ऐं अॼु बि अवामी तहरीक बि आहियां ऐं मौलूदी बि आहियां। वाह। इन करे ऐं शाइरीअ में को शाइरी चवंदो तजुर्बाती तौर ते कंहिं का मिज़ाही शइ, मिज़ाहिया को शेर ठाहियमि, को कहिड़ो ठाहियमि, को मुंहिंजो ॾिसां कहिड़ी थी थिए। सही। पर पोइ मूं ॾिठो त शाइरी जंहिं मेयार जी आउं करियां पियो उन जी ॿिया बि कनि पिया कुझु न कुझु। हा, माण्हू शाइरी करे त उहा करे जेको जंहिंजो नंबर मथे हुजे। बिल्कुलु। अहिड़ी शाइरी थिए कोन थी, अहिड़ो टाइम ई कोन थो मिले जो माण्हू अहिड़ा ख़्याल या नवां गस उहे जांचे। पोइ उन करे मुख़्तसिर शाइरी कयमि। पर मुंहिंजो हिकिड़ो गज़ल आहे, जी, हसी बहार में रातियूं निरास थे गुज़रियूं, बदन ते पाए ख़िज़ां जो लिबास थे गुज़रियूं। इहो हुनजो आहे तल। मिसराए त तमामु वक़्तु गुज़ारियुमि थे इंतज़ारनि में, तमामु वक़्तु गुज़ारियुमि थे इंतज़ारनि में, उदास सुबुह ऐं शामूं उदास थे गुज़रियूं। वाह। डॉक्टर आकाश जॾहिं इहो मुंहिंजो शेर ॿुधो त मूंखे चई तो हिकिड़ी नई ॻाल्हि कई आहे जेका अॻे कंहिं बि शाइर कोन कई आहे। मूं अलाए कहिड़ी, चई त सुबुह खे उदास कंहिं बि अॻे कोन चयो आहे, शाम खे उदास चवंदा आहिनि। जी जी। पर तो सुबुह खे बि उदास चयो आहे, इहो नओं नुक़्तो आहे। इहा मिसरा हुई पहिरीं। ॿी मिसरा हुई हिन जी त मूं बेख़ुदी में कई गुफ़्तगू हवाउनि सां, मूं बेख़ुदी में कई गुफ़्तगू हवाउनि सां, अव्हां जे शहर खां जे आस पास थे गुज़रियूं। वाह। टियों मिसरो आहे त पुछो त शाम जो वरंदड़ पखियुनि खां मुंहिंजो पुछो, पुछो त शाम जो वरंदड़ पखियुनि खां मुंहिंजो पुछो, जेके चूणा वूणा करे शाम जो वरी आख़िर हेॾां वरंदा आहिनि, मोटींदा आहिनि। उनमें के ढावल हूंदा आहिनि, के वीचारा बुखिया बि रहिजी वेंदा आहिनि, पर मजबूरन उन्हनि खे वरी पंहिंजे आख़िरे ते अचिणो पवंदो आहे। पुछो त शाम जो वरंदड़ पखियुनि खां मुंहिंजो पुछो, कतारूं जिन जूं ई हालत शनास थे गुज़रियूं। वाह। आख़िरी मिसरा अथसि त मुंहिंजो तख़ल्लुस आहे मशहूर। आख़िरी मिसरा आहे त मयार हाणे ख़िज़ाउनि खे छो ॾिजे मशहूर, मयार हाणे ख़िज़ाउनि खे छो ॾिजे मशहूर, बहार जहिड़ियूं मुदूं बेक़ियास थे गुज़रियूं। वाह। इहो मुंहिंजो गज़ल आहे। माशा। हाणे प्रोग्राम पंहिंजी पुॼाणी ते पहुचे पियो। खे इहो मैसेज आहे त पंहिंजे मुल्क वतन सिंध जो अठई पर ओनूं ऐं खुटको रखनि त बाबा सिंध हिन पोज़ीशन में छो आहे, सिंध पैदा छा थी करे ऐं पोइ वरी हिन पोज़ीशन में छो आहे, ऐं सिंध जा कहिड़ा हक़ आहिनि जेके सिंध खां खसिया पिया वञनि या खसिजी विया आहिनि। सही। पोइ जंहिंखे हिकिड़ो क़ौमी शऊर चइजे थो, हिकिड़ो नौजवान तबिके लाइ बुनियादी इहो आहे, सिंध सलामत हूंदी त पाण बि सलामत हूंदासीं। बिल्कुलु। ॿियो नौजवाननि लाइ इहो आहे त सिंध जा जेके बि फ़न आहिनि उन्हनि मां जंहिं फ़न में उहो कमु करे सघनि उहो कनि, ऐं पंहिंजी ज़िंदगी जी घड़ी घड़ी खे कम में आणनि। सही। कमाई थी कनि, बेकार न वञे। हिकिड़ी घड़ी बि जेका बेकार वञे थी उहा वरी क़ीमती आहे।
सही इन करे पंहिंजो क़ौमी शौर, क़ौमी ख़्याल, सिंध सां मुहबत, वतन सां मुहबत। हदीस आहे न हुज़ूर पाक जिन जी, असाब कंहिं पुछियो पाण ईमान ईमान पिया करियूं जंहिं शइ खे, उन शइ जी शिकिल कहिड़ी आहे? पाण फरमायूं हुब्बुल वतन मिनल ईमान, वतन जी हुब जो नालो आहे ईमान। वाह हाणे इन करे वतन जी हुब अहिड़ी लाज़मी आहे, अहिड़ी सभ खां मथां ई शइ आहे। वतन जी हुब जंहिं माण्हू में हूंदी उन माण्हू में वतन जे माण्हुनि सां बि हुब हूंदी, सही वतन जे वणनि सां मुहबत हूंदी। पर जे वतन जी हुब यादि कोन हूंदी त पोइ ॿिए कंहिंसां बि हुनजी मुहबत कोन थींदी। सही इन करे इहो मुंहिंजो आहे नौजवाननि खे पैगाम। ऐं अलाह करे ख़ुशि हुजो, जिते बि हुजो ख़ुशि हुजो, जिते बि हुजो महिनत खे लॻा रहिजो, तइलीम जे फ़न हुजो खाते में त बि पंहिंजी महिनत ईमानदारी ऐं सचाई सां कमु करियो। जेकॾहिं जेको बि कमु दुनिया में अव्हांखे करिणो आहे उहो ईमानदारी ऐं सचाई सां करियो। सही नाज़रीन, इन सां अॼु को प्रोग्राम पढ़ंदी सिंध त वधंदी सिंध पंहिंजी पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान राहिब चांडियो खे ॾींदा इजाज़त। अलाह निगहबान।